अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा जी। चाचा है छाजा लिखो बाबा हे मां किताब लिखियो आहे सिंधी अदब जो वाहिद अनमोल किताब आहे जंहिंजो नालो आहे त कमाइण जा 100 आसान तरीक़ा। हाणे ही किताब मुंहिंजो टियों किताब आहे जंहिंमें 100 आसान तरीक़ा लिखिया आहिनि। माना 300 आसान तरीक़ा मां लिखी चुको आहियां रोज़गार करण जा, कमाइण जा। हिकिड़ो अञा 2-3 किताब मुंहिंजा पोइ हिते लिखण जो इरादो आहे, उहे आइडियाज़ आहिनि। इन जो टाइटल पियो लिखां त माना हिन जो टाइटल कीअं ठहंदो? ओ त ग़रीबनि खे अमीरनि खे वॾो फ़ाइदो पहुचंदो इन सां किताबनि। हिन खे अमीरनि खां वधीक ग़रीबनि खे तमामु घणो फ़ाइदो पवंदो ऐं इंशाअल्लाह दुनिया मां गुरबत जेकी आहे न उहा ख़तमु थींदी मुंहिंजी किताब पढ़ण खां पोइ। हा साईं, वॾो फ़ाइदो पहुचंदो। बिल्कुलु। जेके ग़रीब आहिनि उहे अमीर थी वेंदा, ग़रीब त रहंदी न रहंदी। चाचा हे त किताब वॾो मशहूरु थी वियो हूंदो। बिल्कुलु चाचा हिन किताब मां माण्हू तजुर्बा बि हासिल कंदा हूंदा, ॿियो कुझु बि सिखंदा हूंदा। हा बिल्कुलु, हे किताब जेको आहे न हे मुंहिंजो टियों किताब आहे, पर मां इतफ़ाक़ इहो आहे त माना किताब छपराए न सघियो आहियां, छपजी न सघियो आहे। छो चाचा? यार मूं वटि रोज़ पैसा कोन्हनि के ॾिसो त बेरोज़गार लॻो वेठो आहियां, पैसा कान्हनि के मां किताब छपराए सघां पंहिंजो। सो जीअं पैसा थींदा त पोइ छपराईंदासीं। फ़िलहालु मां लिखां थो पियो, हे पूरो कयां वरी मथां ॿियो किताब लिखंदुसि। सही चाचा, हिन में 300 तरीक़ा तव्हां लिखिया आहिनि, तव्हां हिन खे छपरायो बि न आहे। उहे माण्हू पढ़ंदा जॾहिं त क्या सो उन्हनि माण्हुनि ते कहिड़ो असरु थींदो? छो असरु न थींदो? चाचा तव्हां ई तव्हां अमल नथा कयो, तासीर कीअं पैदा थींदो हिन किताब में? तासीर कीअं पैदा थींदो? हा यार चई सही थो, इहा ॻाल्हि सही आहे, पर मूंखां पुॼे कोन थो यार, कमाइण मूंखां पुॼे कोन थो। बसि पोइ वेठो आहियां सॼो ॾींहुं किताब लिखां थो पियो हे हो। पर जॾहिं बि हे किताब छपजी आयो न मार्केट में पहुतो त सम्झाए सिंध मां त घटि में घटि गुरबत सफ़ा ख़तमु थी वेंदी, छो त हे अनमोल किताब आहे सिंधी अदब जो इंतिहाई। चाचा पाण कमाए नथा सघो, तव्हां हे ग़रीबनि खे किताब ॾींदव? हा बिल्कुलु ग़रीबनि खे ॾींदासीं। ऐं हे जॾहिं किताब बाज़ाब्ता तौर ते छपजी ऐं पूरी दुनिया में वियो त दुनिया जे ॿियनि तमामु ॿोलियुनि में इनशाला तर्जुमो थींदो ऐं पूरी दुनिया माना हिन मां फ़ाइदो वठंदी। ठीकु आहे, पर शायदि मां छपराए नथो सघां, बेरोज़गार वेठो आहियां। इन जे करे जीअं मां रोज़गार सां लॻंदुसि कॾहिं बि छपराए में या मुंहिंजे मरण खां पोइ किताब छपियो न त माण्हू मूंखे दुआऊं कंदा ॿुधे, ऐं क़ौम तमामु वॾी तरक़ी कंदी। भाऊ ॻाल्हि आहे सिधी। घर बि न पाण लिखो, पाण पढ़ो। मथो ख़राबु नौजवाननि जो, मथो ख़राबु गरम रता न, सम्झनि कोन था असांजे फ़लसफ़े खे, असांजी ॻाल्हियुनि खे सम्झनि कोन था। अड़े छपजे न छपजे लिखूं त सही न, भला कोई वठे न वठे, पोइ उन्हनि खे तुरंत ॾेई था चऊं था न किताब, कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हुनि ताईं किताब पहुचे त थो न, असांजो नालो त वञे थो न। चरे छोकिरो खामखा रहंदो दोस्त ॾेई वियो। हाणे 301 खां तरीक़ो शुरू करणो लिखण जो, सॼो हाली दिमाग़ मां ई कढी छॾियईं। हल वरी सुभाणे लिखंदासीं।